Antisocial personality disorder. कायदा कानून टोड़ण वारी शख़्सियत. असां पहिरियों काफ़ी पर्सनालिटीज़ काफ़ी शख़्सियतुनि जे बारे में ज़िक्र कयो त दुनिया में हर माण्हू मुख़्तलिफ़ आहे. हिकिड़ी हीअ पर्सनालिटी हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं एंटी सोशल पर्सनालिटी डिसऑर्डर, माना क़ाइदा कानून टोड़ण वारी पर्सनालिटी. हाणे अगरि रिश्ते में रिलेशनशिप में माण्हू हुजे, चाहे उहो ज़ाल मुड़ुस जो रिलेशनशिप हुजे, दोस्तनि में रिलेशनशिप हुजे, अगरि माण्हू क़ाइदनि कानून ते न हलंदो त झगड़ा गुस्सा काफ़ी जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं काफ़ी परेशानियूं रिश्तनि में थींदियूं आहिनि. मिसाल जो तर हिन क़िस्म जे पर्सनालिटी जा माण्हू जेके जीअं त कानून टोड़ण में उनखे को मसइलो न लॻंदो आहे, कूड़ ॻाल्हाईंदा. कूड़ हाणे इख़लाक़ी तौर ते ग़लति ॻाल्हि आहे, पर जाम कूड़ ॻाल्हाईंदा. हुनखे अहसासु न थींदो त कूड़ ॻाल्हाइण का ख़राबु ॻाल्हि आहे. कूड़ ॻाल्हाए ऐं ॿियनि खां फ़ाइदा वठंदा. ॿियनि में जेकॾहिं को फ़ाइदो हूंदो, का ॿियनि में का लालच हूंदी त कूड़ ॻाल्हाईंदा. कॾहिं कॾहिं जेके चवंदा आहियूं फ्रॉड बि करे सघनि था ॿियनि सां. चवंदा का वॾी ॻाल्हि न आहे. ॿियनि जा पैसा बि खाई वेंदा त का वॾी ख़राबु ॻाल्हि न लॻंदी हुनखे. चवंदा ठीकु आहे, मूंसां नंढे हूंदे ज़ुल्म थियो, मूंसां ॿियनि माण्हू खदा आहिनि, का वॾी ॻाल्हि न कई. माना पाण खे जस्टिफाई बि कंदा आहिनि. को किथे ॿुधंदा, का स्टोरी ॿुधंदा, का किथे फ्रॉड थियो आहे वॾो त हुनखे मज़ो ईंदो. धोखो थियो आहे हुनखे अंदर में मज़ो ईंदो. मतिलबु इन्हनि ॻाल्हियुनि माण्हू खे मज़ो बि ईंदो आहे अंदर में. चाहे पाण न कनि न, ॿिया कनि न, उन्हनि जो बि मज़ो ईंदो आहे उनखे. ऐं जीअं में ॿुधायो त हे माण्हू ॿियनि सां धोखा करे सघनि था, फ्रॉड करे सघनि था. बिज़नेस में हूंदा, धोखो करे वेंदा, विच में ॿियो पार्टनर हूंदो, पार्टनरशिप हूंदा, चोरी करे पैसा खणी वेंदा हुन मां. या जेकॾहिं ईअं ई को बिज़नेस हूंदो, विच में मिलावट कंदा, बेईमानी कंदा, त हुनखे झोबो न ईंदो त मां ग़लति कमु थो कयां, इहो ख़राबु ॻाल्हि आहे. छो त कानून टोड़ींदा, कोई बि कानून हूंदो, इख़लाक़ात जो कानून हुजे या दुनियावी कानून हुजे, टोड़ण में को प्रॉब्लम न थींदो आहे उन्हनि खे. ऐं उहे इम्पल्सिव हूंदा आहिनि, जल्दी फ़ैसिला करे छॾींदा आहिनि, सोचींदा न आहिनि त अॻिते छा थींदो. ड्राइविंग कंदा, तेज़ ड्राइविंग कंदा, एक्सीडेंट करे सघनि था उन सां. पैसा हूंदा जाम उॾाए ईंदा, हिकदमि ख़तमु करे ईंदा. कॾहिं कॾहिं ॿिनि ॻाल्हियुनि में हलिया वेंदा, शराब पीअंदा, इम्पल्सिवली जाम शराब पीअंदा. एतिरे क़दुरु जो ॿिए जी सेफ्टीअ बि ख़्यालु न कंदा. अगरि हू को कमु कंदा, मिसाल ॿिए खे धकु लॻी वञे, को नुक़सानु थिए त हुनखे का ख़्यालु न कंदा. तंहिं करे शादी ब्याह में हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं त ज़ाल ते हथु हणण में देरि न कंदा, धकु हणंदा, हुनखे ख़्यालु न थींदो उन्हनि खे. हाणे हिते त कैनेडा अमेरिका में अगरि धकु हणंदा ज़ाल खे त हुनखे ॿधी विहारींदा. पर ॾिसो था पाकिस्तान में, इंडिया में काफ़ी अञा ताईं अहिड़ा आहिनि जॻहूं जिते माण्हुनि खे धकु हणनि था, परेशान कनि था पिया, ऐं कोई उनजो ॿुधण वारो कोन्हे. ऐं हुननि में उनखे जेको आहे जीअं त पर्सनालिटी हुनजी अहिड़ी आहे त हुनखे अहसासु कोन्हे पाण खे. कम ते बि वेंदा न, उते बि काम चोरी कंदा, विच में गंतरी हणी वेंदा, मतिलबु वर्क में बि गोबियूं हणंदा, गोबी हणंदा, धोखा कंदा. इहे माना हुननि खे जेको आहे हुनखे कोई परेशानी न थींदी, इहो ग़लति कमु आहे. हालांकि थोरी घणी पाकिस्तान इंडिया में माण्हू देरि कंदा आहिनि, पर ॻाल्हि आहे अगरि घणियूं सभु शयूं हुजनि न, पोइ हुनखे चइजे एंटी सोशल पर्सनालिटी आहे. ईअं न त छड़ो 2 अलामतूं हुजनि त तूं हाणे एंटी सोशल थी वएं. पर घणियूं अलामतूं हुजनि ऐं उन सां ॿियनि खे परेशानी थिए, पाण खे परेशानी थिए, रिश्तनि में ख़राबियूं थियनि, त माना सम्झो त हिनखे एंटी सोशल पर्सनालिटी डिसऑर्डर आहे. पोइ अगरि हुनखे सम्झिबो न त हुनखे चेंज करण लाइ, उहो पाण सोचींदो माण्हू त मां चेंज करण लाइ अगरि चाहींदो त पोइ चेंज कराए सघंदो. पर काफ़ी माण्हू घटि चाहींदा आहिनि चेंज करण लाइ, पोइ ज़िंदगी में हुन जा मसइला रहंदा आहिनि काफ़ी. हिकिड़ी वॾी अहम ॻाल्हि हूंदी आहे त हुनखे रिमोर्स त हूंदो आहे, झोबो न ईंदो आहे त कंहिंसां मां कयो आहे त ॾुखु थिए, ॾुखु न थींदो आहे हुनखे. ऐं ॿिया माण्हू अगरि कंहिंसां कुझु कंदा त ॿिए खे अंदरि ॾुखु थींदो न, रिमोर्स गिल्ट न थींदी आहे हुन माण्हू खे त मां ॿिए सां नाजाइज़ी कई आहे. चवंदा चङो कयो आहे, मूंसां बि नाजाइज़ थी दुनिया में, माना उहो सम्झा त इहा मां पाण खे जस्टिफाई कंदा, जंहिं करे पोइ सुधरण जो या चेंज थियण जो चांस घटि हूंदो आहे हुन में. छो त हू चेंज करणु न चाहींदा आहिनि, पाण खे जस्टिफाई कंदा आहिनि. पर अगरि हिननि वीडियोज़ जे ज़रिए उहे माण्हू ॾिसनि था पाण खे, उन में इहे अलामतूं आहिनि, त उहे पाण खे गौर कंदा, पोइ चेंज करण जी कोशिशि कंदा, त आस्ते आस्ते चेंज. उन्हनि जा ग्रुप्स हूंदा आहिनि, कुझु वीडियोज़ बि आहिनि, उतो सिखी सघे थो माण्हू. ऐं उहे जेके कुझु तौर तरीक़ा आहिनि, पंहिंजे माहिर नफ़्सियात सां, सकाइट्रिस्ट सां मिली सघनि था, उहे बि उनखे ॿुधाए सघनि था त मूं में हीअ पर्सनालिटी आहे, मां उनखे कीअं चेंज कयां. हीअ पर्सनालिटी चेंज थियण में थोरी ॾुखी आहे ॿियनि जे बारे में, ॿियनि जे बनस्पत, पर कोशिशि सां माण्हू मसइला घटाए सघे थो. ऐं कॾहिं कॾहिं त इहा नंढे हूंदे ज़ाहिर हूंदी आहे, इहा पर्सनालिटी ॿारनि में.
स्कूल मां भॼी वेंदा, स्कूल में ॿियनि सां जहिड़ा कंदा, जॾहिं ॿार हूंदा आहिनि इहे, ऐं जेको आहे स्कूल मां बंक करे ईंदा पिया, पीरियड घुसाए ईंदा पिया स्कूल मां, पीउ माउ सां कूड़ ॻाल्हाईंदा त भई मां स्कूल वियोसि, स्कूल वियो ई न हुयो, भॼी वेंदा स्कूल मां, घरों वेंदा त मां हिकिड़े दोस्त सां मिलण थो वञा, जेको पीउ माउ चवंदा त भले मिलण वञो, वेठा ॿिए हंधि हूंदा सिगरेट पीअंदा, नंढी हंधि खाइनि में ज़ाहिर थी वेंदियूं ॻाल्हियूं उहे। त हाणे इहे अलामतूं आहिनि, मुंहिंजे कॾहिं काफ़ी अलामतूं, मां वरी चवां थो काफ़ी अलामतूं कुझु माण्हुनि में हुजनि त मां सम्झे त हिनखे एंटी सोशल पर्सनालिटी आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं कोई सवाल हुजनि था त तव्हां पुछी सघो था। महिरबानी।